अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल कुरानिल करीम वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब व अक़ामुस्सलात इन्ना ला नुज़ीअु अजरल मुस्लिहीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अॼु खां तक़रीबन 10 या 11 महीना अॻु में आउं सम्झां थो त उनखे साल बि कोन थियो आहे, मुंहिंजो हिन रस्ते तां लंघण थियो। दोस्तनि चयो त साईं हिते पंहिंजा कुझु लॻारी जमाती दोस्त वेठा आहिनि, उन्हनि सां मुलाक़ात कजे ऐं बाद में पाण अॻिते प्रोग्राम ते हलूं था। असां दोस्तनि सां मुलाक़ात कई, हुननि वीचारनि असांजी तमामु घणी इज़त कई। मूं हुननि खां हिकिड़ो सुवालु कयो त मस्जिद किथे आहे? जवाबु ॾिनऊं त साईं ॻोठ में मस्जिद आहे ई कोन। यकीन ॼाणो मूंखे तमामु वॾो झटको लॻो। मूं सरकारी ड्यूटी दौरान सवे ॻोठनि जो दौरो कयो आहे, तक़रीबन पूरो ज़िलो बदीन, पर मूंखे यादि न आहे त कंहिं ॻोठ में मस्जिद न हुजे। त हिकिड़ो ॻोठ जेको वली मोहम्मद मलकानी खां मुश्किल सां 3 किलोमीटर दूर हुजे ऐं असांजे तरफ़ां न कॾहिं उते तबलीग थी हुजे, न कॾहिं जलसो थियो हुजे, या जेको जलसो पहिरियों जलसो आहे। मूंखे ॾुख बि थियो ऐं कावड़ बि लॻी। चयो मान जो अल्लाह जा बानो, सभ खां पहिरीं अल्लाह जे घर जी तामीर करियो, पंहिंजा घर पोइ। जॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर हिजरत कई मक्के खां मदीने, जॾहिं पाण मदीने पहुता आहिनि, तव्हांखे मालूम हुअणु घुर्जे अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे घर खां अॻु में अल्लाह जो घर ठाहियो। जिसे हाणे कोशिश करियो, मुंहिंजो अल्लाह ताला मदद कंदो। हिकु दफ़ो वरी मुंहिंजो अचणु थियो, 2 टे सिरूं रखी उते मूं दर्स ॾिनो त बाबा ही मस्जिद जो प्लाट पाण वक्फ करियूं था। अल्लाह अकबर। सिर्फ़ 3 या 4 ॼणा मुंहिंजे साम्हूं 5 माण्हू वेठल हुआ, दर्स ॾिना। पर अल्लाह ताला मुसब्बिबुल असबाब आहे, बाननि जी दिलनि खे हू ॼाणे थो। जॾहिं दिल में जज़्बो पैदा थियो, एहसास थियो, अल्लाह मदद कई। ऐं ॾिसो, साल अञा कोन थियो आहे, उन ई साॻे ॻोठ जे अंदरि हिकिड़ी शानदार मस्जिद क़ाइम थी चुकी आहे। इहो सरासर अल्लाह जो फज़ल। इमाम साहब मौजूद आहे जेको ॿारनि जी बहितरीन तरबियत करे पियो, तालीम ॾे पियो। मुंहिंजे ख़्याल में 15-20 ॾींहं अॻु में आउं हिते वरी आयुसि। मलकानी में मुंहिंजो जुमो हुजे, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी जॾहिं हर नंढड़ो ॿार अचे पियो अस्सलामु अलैकुम पियो चवे, जिते पहिरियां ई वॾनि खे ई ख़बर कोन। नंढड़ो ॿार अचे पियो
अस्सलामु अलैकुम चई तंहिंखां पोइ हथ ॾे पियो, वो अंदाज़ो लगायो त अल्लाह जो महिरबानी ते ॾिसो मस्जिद बि ठही वई ऐं उन जे अंदरि तालीम जो सिलसिलो बि शुरू थी वियो ऐं मौलवी साहब बि वीचारे महिनत कई आहे जो नंढड़नि ॿारनि जो ज़हन बि तयारु थी चुको आहे। अॼु अस्सलामु अलैकुम चई तंहिंखां पोइ मजलिस में अचनि। अल्लाह जा बानो, इहा असांजी ज़िमेदारी आहे। जेकॾहिं के ॻोठ में अल्लाह जो घर न आहे, मस्जिद न आहे, उन ते शैतान मुसलत थियो वञे, शैतान हावी थियो वञे ऐं अवां जो अचण वारो नस्ल तबाह बर्बाद। छो त जॾहिं मस्जिद न हूंदी बाजमात निमाज़ किथां थींदी? सही सिधी ॻाल्हि आहे, ॿारनि जी तालीम क़ुर जी किथे थींदी? अॼु तव्हांजे ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह मस्जिद बि आहे, बाजमात नमाज़ बि हले पई, ॿारनि जी तालीम बि हले पई। इहो सरासर अल्लाह जो फज़ल आहे, अल्लाह जी महिरबानी। दोस्तो, इन तमहीदी गुफ्तगू खां पोइ आउं अचां थो पंहिंजे असल मौज़ू ते। उहो मौज़ू आहे त दुनिया जे अंदरि हक़ वारी जमात कहिड़ी आहे? हक़ वारी जमात कहिड़ी आहे? ॾिसो, अल्लाह ताला जॾहिं पहिरियों इंसान ख़ल्क़ियो आदम अलैहिस्सलाम, उहो पहिरियों इंसान व पैगंबर, माना रब्बुल आलमीन हिन धरती खे हिदायत खां ख़ाली कोन छॾियो आहे। जे अहिड़ो दौर अचे जो माण्हुनि ते हक़ न पहुचे, अहिड़ो दौर ई कोन आयो आहे। पहिरियों इंसान पैगंबर आदम अलैहिस्सलाम, आदम अलैहिस्सलाम खां पोइ अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर जे दरमियान बेशुमार नबी आया, रसूल आया, जिन जो असल तादाद अल्लाह खां सवाइ को बि नथो ॼाणे। छो त इन सिलसिले में का सही हदीस मौजूद कोन्हे, लेकिन क़ुर में अल्लाह ताला फरमायो असां हर उम्मत में पैगंबर मोकिलियो, हर क़ौम जे अंदरि अल्लाह नबी मोकिलियो, हर उम्मत में पैगंबर आयो। तव्हांजो पुॼाणी थी अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह ताला छा फरमायो? मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। फरमाई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां मां के मर्द जो पी कोने। क़ुरान जे लफ़्ज़नि ते गौर करियो कि मर्द जो पी कोने। हालांकि खेनि टे पुट ॼाल, टे पुट ॼावा, पर टेई नंढपण में गुज़ारे विया। को बि पुट जवान कोन थियो। चार न्याणियूं वॾियूं थियूं। इहो अक़ीदो पंहिंजो बनाए छॾियो अल्लाह जे नबी जूं चार न्याणियूं आहिनि, हिकु न। या अय्युहन नबी कुल लिअज़वाजिक व बनातिक, सूरह आज़ाब में फरमाई, ऐ पैगंबर तूं चओ पंहिंजी घरवारियुनि खे ऐं पंहिंजी धीअरनि खे, बनातिक जमा जो सीगो आहे, हिकु धी न आहे न की ॿ, बल्कि चार न्याणियूं आहिनि। चारई न्याणियूं जवान थियूं, उन्हनि जूं शादियूं थियूं, लेकिन टेई पुट नंढपण में गुज़ारे विया। अल्लाह ताला तंहिंजे करे फरमायो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां मां के मर्द जो पी कोने, बल्कि अल्लाह जो रसूल आहे ऐं नबूवत सिलसिले खे ख़त्म कंदड़। हाणे को नबी कोन ईंदो। पाण सुगरा वफ़ात करे विया 11 हिजरी में। हर मुसलमान खे साल यादि हुअणु घुर्जे। 11 हिजरी में अल्लाह जे प्यारे पैगंबर वफ़ात कई। हाणे खुलफाए राशिदीन जो दौर, सहाबा जो दौर हलियो आहे 110 हिजरी ताईं। आखिरी सहाबी अबू तुफैल फौत थिए थो 110 हिजरी में। उन खां पोइ ताबईन ऐं तबो ताबईन। हाफिज इब्न हजर रहमतुल्लाह अलैह लिखे थो फतुल बारी जे अंदरि इहो दौर ख़त्म थियो 220 हिजरी में, माना 3 सदी हिजरी, 220 हिजरी इहो दौर ख़त्म थियो। सहाबा बि गुज़ारे विया, ताबईन बि गुज़ारे विया,
तबो ताबीन में गुज़ारे विया। हाणे सुवाल थो पैदा थिए, मसूल गारी वारो गौर सां ॿुधजो। दुनिया त अल्लाह तो बहितर ॼाणे केतिरा साल हलंदी, कॾहिं क़यामत ईंदी, रब खां सवाइ केरु नथो ॼाणे। अल्लाह जे नबी खे बि ख़बर न आहे। जी बुखारी जी रिवायत आहे, जॾहिं अल्लाह जे रसूल खां सुवाल कयो वियो त क़यामत कॾहिं ईंदी, पाण सगुरनि छा जवाब ॾिनो? मल मसऊल अनहा बिअलम मिन अस्साइल। जेका सुवाल कयो पियो वञे उहो साइल खां वधीक नथो ॼाणे। माना मूंखे बि ॼाण कोन्हे त क़यामत कॾहिं ईंदी। हाणे क़यामत कॾहिं ईंदी, यकीनन ईंदी, कॾहिं ईंदी कंहिंखे ख़बर कोन्हे। पर सुवाल तो पैदा थिए, हाणे माण्हुनि ताईं हक़ कीअं पहुचे? ख़ालिस दीन माण्हुनि ताईं कीअं पहुचे? छा ईअं थी सघे थो जो ताबईन ऐं तबो ताबईन जो दौर गुज़री वञे, उन खां पोइ नऊज़ बिल्लाह हक़ हुजे ई न? माण्हू ठुकरूं खाईंदा रहनि, गुमराह थींदा रहनि, माण्हुनि ते हक़ न पहुचे। ईअं त थियणो ई कोन्हे न। पोइ अल्लाह कहिड़ो एतमाम कयो? रब्बुल आलमीन जी तरफ़ां एतमाम कयो वियो। कहिड़ो एतमाम? हदीस सही मुस्लिम जी, सौबान रज़ी अल्लाह अन्हु रावी हदीस आहे। चवे तो अल्लाह जे नबी फरमायो, ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती ज़ाहिरीन अलल हक़। हदीस गौर सां ॿुधजो। पाण सगुरनि फरमायो, मुंहिंजी उम्मत जी हिकिड़ी जमात हमेशा रहंदी, हर दौर में रहंदी। छो हर दौर में रहंदी? अल्लाह चाहे थो त हक़ बानन ताईं पहुचंदो रहे हर दौर में। ख़ालिस दीन, निबार दीन, निज दीन माण्हुनि ताईं पहुचंदो रहे हर दौर जे अंदर। अल्लाह जे नबी फरमायो, हिकिड़ी जमात हर दौर में रहंदी। ला यज़ुर्रुहुम मन ख़ज़लहुम। जेको मुखालफ़त कंदो उन जमात खे नुक़सान पहुचाए कोन सघंदो। वहुम कज़ालिक हत्ता याति अमरुल्लाह। जेसि ताईं क़यामत अची वञे, उहा जमात अहिड़े तरीक़े सां ग़ालिब रहंदी, हक़ ते ग़ालिब रहंदी, मौजूद रहंदी। हाणे जमात कहिड़ी आहे? सुवाल तो पैदा थिए, हाणे इहा जमात कहिड़ी आहे? जेके तकलीद आहे के उम्मती जी बिना दलील जे पैरवी करण। हाफ़िज़ इब्न हजर रहमहुल्लाह लिखियो फतुल बारी जे अंदर, अख़्ज़ु क़ौलिल ग़ैर बिग़ैर हुज्जतिन। बिना दलील जे कंहिंजी ॻाल्हि खे मञण या तकलीद आहे। पैगंबर जो फरमान मञण तकलीद कोन्हे। छो त पैगंबर जो फरमान अमल ख़ुद दलील आहे। पैगंबर जो अमल, पैगंबर जो फरमान ख़ुद दलील आहे। ॿिए खां दलील पुछियो वेंदो, मूंखां पुछियो वेंदो, तव्हां खां पुछियो वेंदो, हर मौलवी खां पुछियो वेंदो। ऐं तकलीद छा? बिना दलील जे कंहिंजे पोयां अखियूं पूरे हलण। ये अल काबूसुल वहीद वारे लिखियो आहे। इहा तकलीद शुरू थी शाह वलीउल्लाह, जेको मशहूर बरे सगीर जो हनफी आलिम आहे, हुज्जतुल्लाह अल बालिगा जे अंदर लिखे थो 4हीं सदी हिजरी में। माना 4हीं सदी हिजरी, 3 सदियूं गुज़री चुकियूं आहिनि। शाह वलीउल्लाह साहब चवे थो 4हीं सदी हिजरी खां अॻु में माण्हू के ख़ासि तकलीदी मज़हब ते मुतफ़िक़ न हुआ। माना 300 सालनि ताईं तकलीद कोन। माना हिकिड़ी ॻाल्हि त वादे थी वई, हक़ 300 साल न हुजे मुमकिन ई कोन्हे। इहा शर्त मुमकिन ई कोन्हे जो 300 सालनि ताईं हक़ माण्हू ताईं न पहुचे। ॻाल्हि वादे थी वई। पोइ केर आहिनि मुराद? ऐं नाला वठां थो, ॻणंदा वञो, ॻणींदा वञो। इमाम अब्दुल्ला बिन मुबारक, इमाम अहमद बिन अंबल, इमाम यजीद बिन हारून, इमाम बुखारी, इमाम तिरमिज़ी, इमाम अहमद बिन सिनान, इमाम इब्न हिब्बान, यजीद बिन हारून। अल्लाह जो इन्हनि सभिनी ते लखे रहमतूं हुजनि, लखे रहमतूं हुजनि। इहे सभु मुहदिस हुआ, सभ जा सभु।
ये छा था चवन इन हर हदीस मां मुराद केर आहे त हिकड़ी जमात हर दौर जे अंदर रहंदी। इन्हनि चयो तकरीबन थोड़ा लफ्ज़ मुख़्तलिफ़ आहिनि, लेकिन इमाम अहमद जो कौल ॿुधायां थो, इल्लम यकूनू असहाबल हदीस फला अदरी मन हुम। चवे थो जेकॾहिं इन हदीस मजा मुराद अहलुल हदीस न आहिनि त पोइ नथो ॼाणा बाक़ी ॿिया केर आहिनि। माना इहा ई अथनि, छो त इहा ई जमात हर दौर जे अंदर रही आहे। दोस्तनि एतराज़ कयो, सही इमाम अहमद जे कौल जो मक़सद आहे मुहद्दिसीन जी जमात, जेके हदीस जा माहिर आहिनि, हदीसूं जमा कनि था, इन मां मुराद उहे आहिनि। बिल्कुलु मञूं था, बिल्कुलु मञूं था त इन ई हदीस जा अव्वलीन मिस्दाक मुहद्दिसीन किराम आहिनि। पर छा सिर्फ मुहद्दिस न, हर उहो माण्हू जेको मुहद्दिसीन किराम जे मनज सां अक़ीदे सां मुत्तफ़िक़ आहे, सो बि इन जमात जे अंदर शामिल आहे। दलील पेश करियां, कुरान में अल्लाह ताला यहूद नसारा खे छा चयो आहे? अहलुल किताब, किताब वारा। किताब वारा माना इंजील वारा, तौरात वारा। अल्लाह ताला चयो आहे न कुरान में केतिरा दफ़ा अहले किताब रब चयो आहे, अहलुल इंजील बि चयो आहे। इंजील वारा, तौरात वारा। ऐं पुछां थो, छा सभु यहूदी आलिम हुआ? छा सभु नसारा आलिम हुआ? न, पर अल्लाह सभिनी खे अहले किताब चयो आहे, अहले इंजील बि चयो आहे। मालूम छा थियो? जेको यहूदी उलमा जे तरीक़े सां मुत्तफ़िक़ आहे, सो उन में शामिल आहे। जेको ईसाई उलमा जे तरीक़े सां मुत्तफ़िक़ आहे, अक़ीदे सां मुत्तफ़िक़ आहे, सो उन्हनि में शामिल आहे। त असां अल्हम्दुलिल्लाह उन मुहद्दिसीन किराम जी जमात जे अक़ीदे सां, मनज सां मुत्तफ़िक़ आहियूं। तव्हां को हिकिड़ो नुक़्तो मूंखे नथा ॾेखारे सघो। ऐं चवां थो अॻिते त डॉक्टर साहब ही अहले हदीस जो अक़ीदो मुहद्दिसीन किराम जे अक़ीदे जे ख़िलाफ़ आहे। तव्हां नथा ॾेखारे सघो हिकिड़ो अक़ीदे जो नुक़्तो। अहल हदीस जेके दौर जे अंदर मौजूद आहिनि ऐं मुहद्दिसीन किराम, उन्हनि जे अक़ीदे में ई फ़र्क़ आहे। मिसाल तौर तकरीबन तव्हां सभिनी उलमा जा फतवा पढ़ो, मुंहिंजो किताब पूरो लिखियलु आहे, अल्लाह ताला कहाँ है। इमाम बुखारी, इमाम अहमद बिन हंबल, इमाम अबू जुरा राजी, अबू हातिम राजी, इमाम अहमद बिन हंबल, अब्दुल्ला बिन मुबारक, इसाक बिन राहवे, सभिनी इन उलमा जो कौल आहे अल्लाह अर्श ते मुस्तवी। छा कीदो आहे? अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। तव्हां मूंखे हिकिड़ो माण्हू नथा ॾेखारे सघो। ही तकरीरूं रिकॉर्ड थियनि पयूं ऐं वञनि पयूं फेसबुक ते, यूट्यूब ते। सलफ सालहीन में हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो जे चयो हुजे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद। इहो मुंहिंजो कर्ज़ जे ॾे खे लाथो आहे। गारियूं ॾींदा था, गारियूं उहो ॾींदो आहे जेको दलाल जे मैदान में लाजवाब हुजे। मूंखे हिकिड़ो साहबी ॾेखारियो, हिकिड़ो ताबई ॾेखारियो, हिकिड़ो तबो ताबई ॾेखारियो जंहिं चयो हुजे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे। ऐं तव्हांखे तव्हांजे उलमा जा हवाला पेश करे साबित करे सघां थो, इजमाए सलफ आहे त अल्लाह ताला अर्श ते मुस्तवी आहे। ॿिया केतिरा हवाला आहिनि, उन्हनि खे छॾियां थो। अचां थो हनफी आलिम मौलाना अब्दुल हई लखनवी, वॾो आलिम हो, हक़ परस्त हो। काफ़ी जायुनि ते हनफी उलमा जो रद्द कयो अथसि। केतिरनि जायुनि ते, मूं वटि सभु हवाला नोट आहिनि, केतिरनि जायुनि ते उहो लिखे थो मौलाना अब्दुल हई लखनवी त इजमाए सलफ आहे त अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। मौलाना अब्दुल हई लखनवी हाणे मूंखे ॿुधायो, इहो जेको हिन दौर जे अंदर जमात अहले हदीस जो अक़ीदो आहे, इहो साॻियो अक़ीदो मुहद्दिसीन किराम जो आहे या कोन्हे? ॿिया छा था चवनि? अल्लाह हर जाइ ते मौजूद आहे।
इतना ही फर्क थी वियो, इतना ही फर्क थी वियो। हालांकि सहाबी ताबई तबा ताबई कदे कोन चयो। हर दौर जे अंदर रहंदी माण्हुनि ते हक़ पहुचंदो। तंहिंजे करे असांजो अमीर शेख अब्दुल्ला नासिर रहमान हफ़िज़ुल्लाह हिकिड़ो प्यारो जुमिलो चवंदो आहे, अल्लाहु अकबर, ऐं उनखे दोहराईंदो आहियां। उहो चवंदो आहे त जंहिं ॻोठ में, जे पाड़े में, जे शहर इलाइक़े में आल हदीसी मस्जिद ठहे थी, उहे ॻोठ वारा पाड़े वारा वॾा ख़ुशि नसीब आहिनि। छाजे करे जो हाणे माण्हू असां ते हमलो कंदा आहिनि, साईं आल हदीसनि खे अंग्रेज़ पैदा कयो। अदा जीअं वणेव थी चओ, तव्हांजी मर्ज़ी, पर आउं ॿ टे हवाला फ़िलहाल पेश करियां थो। पहिरीं हवालो हिकिड़े गैर जानिबदार माण्हू जो, जेको दुनियादार आहे, तारीख़दान आहे, पर उहो माण्हू मज़हबी कोन्हे। नालो अथसि रहीम दाद ख़ान मोलाई शैदाई। सखर सां तालुको गुज़ारे चुको, क़ब्र में उते आयुसि। किताब आहे जन्नतुल सिंध। जे कॾहिं कंहिंखे शक हुजे मुंहिंजी लाइब्रेरी में अचे, आऊं उनखे खोले उहो सफ़ो ॾेखारियां थो। 173 नंबर सफ़ो। रहीमदाद ख़ान मोलाई शैदाई चवे थो, जॾहिं 375 हिजरी जे अंदरि हनफी, बल्कि जेको सो माना मशहूर सयाह बशारी मक़दसी जॾहिं आयो, 375 हिजरी में सिंध में मंसूरा जो शहर ॾिठाई। हू छा चयई? रहीमदाद मोलाई शैदाई चवे थो, उहो लिखे थो त हिते जा मुसलमान घणो करे अहल हदीस आहिनि। इहे लफ़्ज़ मुंहिंजा कोन्हनि। रहीमदाद ख़ान मोलाई शैदाई हिकिड़ो दुनियादार माण्हू बशारी मक़दसी जे हवाले सां लिखे थो, हिते जा आम मुसलमान घणो करे अहल हदीस आहिनि। भला हुन चयो त हिते उलमा अहल हदीस आहिनि? न, आम माण्हू, आम मुसलमान अहल हदीस आहिनि। सिंध जे अंदरि 375 हिजरी में अहल हदीस मौजूद हो। ऐं इहो साॻियो हवालो ॿियो हनफी आलिम हिंदुस्तान जो मौलाना सैयद सुलेमान नदवी गुज़ारे चुको आहे। उनजो किताब अरब व हिंद के तालुकात मूं मौजूद आहे। उनमें इहो साॻी ॻाल्हि नक़ल करे थो, पोइ हिकु जुमिलो लिखे थो त उस जमाने में, उस दौर के अंदर अहले हदीस का सिंध में होना इंतहाई हैरत अंगेज बात है। उन दौर जे अंदर अहले हदीस जो सिंध में हुजण इंतहाई हैरतनाक ॻाल्हि आहे। रद्द कोन थो करे। मौलाना सैयद सुलेमान नदवी ही ॿ हवाला, हिकिड़ो गैर जानिबदार माण्हू, हिकिड़ो हनफी आलिम, हत्ता के मशहूर देवबंदी मुनाज़िर गुज़ारे चुको आहे, जंहिंजो नालो हो पंहिंजो अमीरो कारवी। उहो हमलो कंदो त अहल हदीस खे अंग्रेज़नि पैदा कयो, पर अल्लाह ॾिसो हक़ कीअं लिखाए छॾियो आहे। उनजो किताब तजलियात सफ़दर, उनजो 6 जिल्द ऐं 44 नंबर सफ़ो यादि रखो। 6 जिल्द 44 नंबर सफ़ो लिखे थो त 1139 हिजरी में फौत थियण वारो शेख अबुल हसन सिंधी इहो गैर मुक़ल्लिद। अल्लाहु अकबर। खुदा चयो त हुनखे पैदा कयो अंग्रेज़नि, ऐं होॾा 1139 माना 1751 ईस्वी, जॾहिं हिते अंग्रेज़नि जो निशान ई कोन्हो, जॾहिं अंग्रेज़नि जो निशान ई कोन्हो बड़े सगीर में। चवे थो 1139 हिजरी में फौत थियण वारो शेख अबुल हसन सिंधी, जे सियासत जा जेके किताब आहिनि तिन ते हाशिया लॻाया आहिनि, इहो गैर मुक़ल्लिद। ॾिसो अल्लाह कूड़े माण्हू खां कीअं तज़ाद बयानी कराए थो। होॾां चयो पियो अंग्रेज़नि पैदा कयो, वरी ज़बान सां चयो पियो 1751 में बि गैर मुक़ल्लिद माना अहले हदीस मौजूद हो। अल्लाहु अकबर। ही पहिरियों दलील। ऐं ॿियो दलील अहल हदीस हक़ानी जमात आहे। ॿियो दलील बि ज़बरदस्त। अल्लाहु अकबर। पाण सगुरनि फरमायो, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह फरमाए थो, सही बुखारी जी रिवायत आहे, सही मुस्लिम जी, चवे थो जॾहिं खां मूं अल्लाह जे प्यारे पैगंबर खां बनु तमीम कबीले जे बारे में 3 ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, उन खां पोइ आउं उन सां मोहबत कंदो रहंदो आहियां। मुंहिंजी लगातार हमेशह मोहबत रही आहे उन सां।
मुझी उनसां मोहबत रही आहे, हमेशा मोहबत कंदो आहियां। जॾहिं खां मूं अल्लाह जे नबी खां बनू तमीम कबीले जे बारे में टे ॻाल्हियूं ॿुधियूं। ॿुधो, मसूल अगारी वारो अॼु बि बनू तमीम मौजूद आहे सऊदी अरब में, अॼु बि मौजूद आहे। टे ॻाल्हियूं कहिड़ियूं? अल्लाह जे नबी फरमायो, हुम अशद्दु उम्मती अला दज्जाल। जॾहिं दज्जाल निकिरंदो, मुंहिंजी उम्मत मञा बनू तमीम कबीलो दज्जाल जे मुक़ाबले में सख़्तु हूंदो, मुक़ाबलो कंदड़ हूंदो। इन हदीस में इशारो आहे त जॾहिं दज्जाल निकिरंदो तॾहिं बनू तमीम मौजूद हूंदा, तॾहिं बि मौजूद हूंदा। इशारो हदीस में। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे? सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा वटि हिकिड़ी बानी हुई जंहिंजो तालुक बनू तमीम कबीले सां हो। अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी फरमायो, आते कीहा फइन्नहा मिन वलद इस्माईल। ऐं आयशा, इन बानी खे आज़ाद करे छॾ, ही इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद मां आहे। इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद मां आहे। हिन बानी खे तूं आज़ाद करे छॾ। इहो ॿियो नुक़्तो। ऐं टियों नुक़्तो, अल्लाह अकबर, अल्लाह जे प्यारे पैगंबर ॾे ज़कात जो माल खॼी आयो। बनू तमीम कबीले खां ज़कात वसूल थी। ज़कात जो माल जॾहिं खॼी आयो तॾहिं पाण फरमाईंदा, हाज़ही सदक़ातु क़ौमिना। हीअ असांजी क़ौम, मुंहिंजी क़ौम जा ज़कात आहे, मुंहिंजी क़ौम जो सदको आहे। माना अल्लाह जे नबी बनू तमीम खे पाण ॾांहुं निस्बत कई। असांजी क़ौम, मुंहिंजी क़ौम जो इहो सदको आहे, ज़कात। कहिड़ी वॾी फज़ीलत आहे। हाणे हिन में दलील कहिड़ो आहे? अहल हदीस जी हक़ानियत जो तव्हां मूंखां पुछंदो, सही हिन में अहल हदीस जी हक़ानियत जो कहिड़ो दलील आहे? अल्लाह अकबर। ऐं तव्हांखे दावत फ़िक्र ॾियां थो, असांजी उलमा तहक़ीक़ कई आहे। शेख अब्दुल्लाह नसर रहमानी हफ़िज़ुल्लाह चवे थो, जॾहिं आउं रियाज़ में पढ़ंदो हुअसि तॾहिं इहा हदीस जॾहिं पढ़ियमि ऐं सऊदी अरब में निकिरी वियुसि, पुछां बनू तमीम कबीलो किथे थो रहे, अञा रहनि पिया। जॾहिं मुलाक़ात कयमि, ॾिठमि, अल्लाह अकबर, ॿुधंदा हलो, मसूल अगारी वारो केॾो अहम नुक़्तो आहे। जी ॾिठमि त सभिनी जो अक़ीदो उहो ई आहे जेको अहल हदीस जो अक़ीदो। अहल हदीस जो अक़ीदो आहे अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। निमाज़ पढ़ंदे ॾिठमि सभु रफ़ुल यदैन सां निमाज़ पढ़ी रहिया, सभु जा सभु रफ़ुल यदैन सां निमाज़ पढ़ी रहिया हुआ। अक़ीदो छा हुअनि? अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, शिरक जे सख़्त ख़िलाफ़, बिदअत जे सख़्त ख़िलाफ़। ही ॿियो दलील। सुन, अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो उहो ई आहे, निमाज़ जो तरीक़ो बि उहो आहे, अक़ीदो असांजो उहो आहे। बनू तमीम जो अक़ीदो, अहल हदीस जो अक़ीदो, को फ़र्क़ न। क्यों दलील? सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु, जंहिंखे हिकिड़ो तबिको चवंदो आहे, नालो कोन थो वठां, त नऊज़ बिल्लाहि मुनाफ़िक़ हदीसूं घड़ींदो, प्यारे पैगंबर ॾांहुं निस्बत कंदो। हिकिड़ो तबिको उहो आहे। ऐं ॿियो तबिको उहो आहे जेको चवे थो अबू हुरैरा गैर फ़क़ीह हो, दीन जी ॼाण कोन हुई, सम्झ कोन हुई। हाणे तव्हां खां पुछां थो, ख़ुदा मूंखे ॿुधायो, जेको चवे मुनाफ़िक़ आहे, जेको चवे त अबू हुरैरा खे दीन जी ॼाण कोन हुई, उनखे मोहबत थी सघे थी? मोहबत थींदी? मोहबत करण वारो अहिड़ा लफ़्ज़ चवंदो? कॾहिं कोन चवंदो। मोहबत करण वारो चवंदो त नऊज़ बिल्लाह सैयदना अबू हुरैरा मुनाफ़िक़ आहे। मोहबत करण वारो कॾहिं चवंदो त सैयदना अबू हुरैरा गैर फ़क़ीह आहे, दीन जी सम्झ कोन्हे? कॾहिं बि। पोइ केरु मोहबत करे थो? जवाब अहल हदीस। अबू हुरैरा जी सही हदीस अची वञे, सही सनद सां पंहिंजनि अखियुनि खे रखनि था। मस्जिद जो नालो मस्जिद अबी हुरैरा, मदरसे जो नालो मदरसे अबी हुरैरा। हाफिज़ुल हदीस चवनि था, इज्जत कनि था, एहतराम कनि था, चवनि था वॾो फ़क़ीह सहाबी। हाणे इन में दलील कहिड़ो आहे? इहो पॉइंट ॿुधाईंदो वञा। सही मुस्लिम जी हदीस, हिकु दफ़े पाण सगोरन सैयदना अबू हुरैरा खे दुआ ॾिनी,
ऐं वालिदा खे बि दुआ ॾिनो, मां ऐं पुट ॿिन्ही खे दुआ ॾिनो, पुट खे बि दुआ ॾिनो, मां खे बि दुआ ॾिनो। उहा दुआ कहिड़ी? अल्लाहुम्मा हब्बिब उबैदक हाज़ा व उम्महू इला इबादिकल मोमिनीन। मुस्लिम जा लफ़्ज़। ऐं अल्लाह तू अबू हुरैरा ऐं उनजी मां खे मोमिननि जे लाइ महबूब बनाए। ॿिन्ही जी मोहबत मोमिन जे दिलनि में रख, मोमिन मोहबत कनि। ही दलील आहे अल्हम्दुलिल्लाह जमात अहले हदीस व अज़ीम जमात आहे जेॾा बिशारत आहे मोमिन जेके सैयदना अबू हुरैरा सां उनजी वालिदा सां मोहबत कनि था, तौहीन कोन था कनि। तव्हांखे वाक़ियो ॿुधायां तारीख़ी सही सनद सां, हैरान थी वेंदा। इमाम इब्न जौज़ी अल मुंतज़म जे अंदरि वाक़ियो आंदो ऐं इमाम ज़हबी सियर आलाम नुबला जे अंदरि सही सनद सां। बगदाद ते हिकिड़ी मस्जिद में हिकिड़े हनफी आलिम ऐं हिकिड़े शाफ़ी आलिम जो को मुक़ाबलो थियो, बहस थियो। हदीस पेश कई शाफ़ी आलिम, हनफी आलिम चयो त अबू हुरैरा हदीस में मक़बूल न आहे, गैर फ़क़ीह आहे। इहो चवण उन मस्जिद जी छित मञा ओचितो हिकिड़ो कारो नांग अची अटके। सही सनद सां वाक़ियो, ॿई किताब खोले ॾिसो, सनद जी सनद सही साबित कंदासूं। ओचितो छित मञा हिकिड़ो नांग किरियो ऐं उन ई माण्हू जे पुठियां लॻो जंहिं चयो त अबू हुरैरा गैर मक़बूल आहे हदीस में, पोयां लॻो, जान न पियो छॾे। तव्हांजो जेके बीठल हुआ तिन चयो तुब, अल्लाह जा बना तौबा कर, तो अबू हुरैरा जी तौहीन कई आहे। जॾहिं तौबा कयाई, हदीस रावी जो रिवायत जो रावी चवे थो जेको मौजूद हो, ओचितो नांग गायब थी वियो, असांखे नज़र ई कोन आई, ओचितो नज़रनि खां गायब थी वियो। ॾिसो हिकिड़े अज़ीम सहाबी जी तौहीन करण ते अल्लाह ताला कीअं पंहिंजे नेक बाने जो दिफ़ा कयो। अॼु हुन सां मोहबत केरु थो करे? अहलुल हदीस कनि था। ही टियों दलील। ऐं चोथों दलील, अल्लाह अकबर, चोथों दलील ॿुधाईंदो हलां, हमेशा बैतुल्लाह जी चाबी हिकिड़े खानदान जे हथ में रही आहे, बनू शैबा जो खानदान। बनू शैबा जो खानदान चाबी हमेशा बैतुल्लाह जे दरवाज़े जी उन खानदान में रही आहे। अॼु बि उन खानदान जे फर्द वटि आहे। शाह सलमान वटि कोन्हे, मोहम्मद बिन सलमान वटि कोन्हे, उन ई बनू शैबा जे उस्मान बिन तलहा जे खानदान जे हिकिड़े फर्द वटि चाबी आहे, बादशाह वटि कोन्हे। जॾहिं पाण सगुरा मके में हुआ, हिकु दफ़ो उस्मान बिन तलहा खे चवनि था, अतबकातुल कुबरा इमाम इब्न साद रिवायत आंदी, हिकु दफ़े पाण चवनि था त आऊं अंदरि निमाज़ पढ़णु चाहियां थो बैतुल्लाह में, मूंखे चाबी ॾे। उस्मान मूंखे चाबी ॾे। उस्मान मुशरिक हो, चाबी कोन ॾिनई, बल्कि कुछ सख्त लफ़्ज़ ॻाल्हायई। अल्लाह जे नबी फरमाए, उस्मान हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जॾहिं इंशा अल्लाह इहा चाबी मुंहिंजे हथ में हूंदी, जंहिंखे चाहींदुसि हुनखे ॾींदुसि। उस्मान चयो जवाब में, उहो कुरैश जी ज़िल्लत जो ॾींहुं हूंदो जॾहिं चाबी तव्हांजे हथ में हूंदी। पाण फरमायो न, उहो कुरैश जी इज़्ज़त जो ॾींहुं हूंदो जॾहिं चाबी मुंहिंजे हथ में हूंदी। अल्लाह जी कुदरत, 8 हिजरी उन खां थोरो अॻु में उस्मान बिन तलहा मुसलमान थी वियो। पाण सगोरन 8 हिजरी में मक्को फतह कयो, बैतुल्लाह में दाख़िल थिया ऐं चाबी वठनि था उस्मान बिन तलहा। उस्मान बिन तलहा ॾिठो त अल्लाह जे रसूल उन ॾींहुं जेका ॻाल्हि कई हुई, मूं थोरी गुस्ताखी कई हुई, लॻे थो सज़ा मूंखे मिले पई, चाबी खसिजे। हाणे चाबी वटि कोन रहंदी। लॻे थो अल्लाह जे नबी खे उहा ॻाल्हि यादि आहे, मूंखां बदिलो वठंदा, मूं गुस्ताखी कई हुई। पर पाण सगुरनि छा कयो, चाबी वठी बैतुल्लाह जे अंदरि दाख़िल थिया, उते निमाज़ पढ़नि था। जॾहिं ॿाहिरि निकिता, चाबी हथ में आहे। सैयदना अली बिन अबी तालिब अॻिते वधियो, उन सोचियो त हाणे चाबी अल्लाह जे रसूल खे ॿिए खे ॾींदो। चवण, अल्लाह जा रसूल, असीं अॻे ई हाजियुनि खे पाणी पियारींदा आहियूं, हाणे इहा दरबानी जेका आहे बैतुल्लाह जी, साहब असांजे हवाले कयो, असांखे ॾियो।
इहो बि असांखे एज़ाज़ मिली वञे हज हिनखे असीं अॻे ई पाणी पियारियूं पिया, हाणे बैतुल्लाह जी क़ुर्बानी बि कयूं। पाण सगुरनि तवजो कोन्हे, चाबी हथ में आहे। पाण फिर ऐन ओस्मान, ओस्मान किथे आहे? अल्लाह कर कुर्बान वञे माण्हू प्यारे पैगंबर तां, अखलाक तां, सदन सीरत तां। जे माण्हू ईज़ायो अल्लाह जो नबी अॼु वरी उनखे सॾे। पाण क़ुरान जी आयत पढ़नि था, इन्नल्लाह यामुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा। अल्लाह तव्हांखे हुक्म करे थो त अमानतूं उन्हनि जे हवाले करियो जेके हक़दार आहिनि, जेके हक़दार आहिनि। उस्मान हाक मिफ्ताहक खुज़हा खालिदतन तालिदा ला यंज़िउ मिनकुम इल्ला ज़ालिम। अल्लाह को उस्मानी चाबी है, बैतुल्लाह जी वठ हमेशा तुंहिंजे खानदान में रहंदी, हमेशा तव्हां में रहंदी। ज़ालिम खां सवाइ तव्हां खां को खसे कोन सघंदो। ॾिसो अल्लाह जे नबी जी पेशन हुई, उहो कहिड़ो साल हो? 8 हिजरी। अॼु कहिड़ो आहे? 1446 आहे न, 1446, 8 हिजरी। घणा साल थिया? करीबन 1438 साल मुंहिंजे ख्याल में गुज़री चुका। घणा साल? 1438 साल गुज़री चुका। अॼु ताईं उहो खानदान ख़तम कोन थियो। हिते वॾा वॾा पीर गुज़ारे विया, 6 पीढ़ियुनि ते 7 पीढ़ी कोन थी। ॿिया कब्ज़ो करे विया, गैर कब्ज़ो करे विया, गादियूं वीरान थी वयूं। छो त पीर साहब खे नरीदा औलाद कोन थियो, पुट कोन थियो, गैर कब्ज़ो करे विया। हिते 1438 साल अञा खानदान हलंदो अचे, अञा चाबी उन खानदान जे फर्द वटि आहे। बल्कि मशहूर देवबंदी आलिम डॉक्टर महमूद अहमद गाज़ी मुहादरात सीरत जो किताब मुंहिंजी लाइब्रेरी में आहे। चवे तो 1981 में मूंखे दावत मिली त अचो बैतुल्लाह खे गुस्ल ॾिनो वेंदो, तव्हां उन में शामिल थियो। छो त इस्लामी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो। क्या उते पहुतो आहियां? वॾा वॾा दुनिया जा हुक्मरान मौजूद आहिनि, वॾा वॾा बादशाह मौजूद आहिनि, शाह ख़ालिद मौजूद आहे, उनजो दौरे हुकूमत हो, पर दरवाज़ो बंदि पियो आहे। हुक्मरान मौजूद आहिनि, दरवाज़ो बंदि पियो आहे। शाह ख़ालिद इंतज़ार करे पियो, तेसि ताईं ॾिठो में हिकिड़ो कोड़ो जेको हली बि कोन थो सघे, तंहिंखे व्हील चेयर ते धिकींदा कुझु माण्हू अची पहुता। व्हील चेयर ते ख़बर पई त उस्मान बिन तलहा जे खानदान जो फर्द आहे। जी वो चाबी उन खीसे में कढी, बैतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो। तंहिंखां पोइ शाह ख़ालिद ऐं ॿिया बादशाह हुक्मरान तंहिंखां पोइ दाख़िल थिया। हाणे दलील कहिड़ो आहे? इन ई वाक़े में कहिड़ो दलील आहे? हदीस या हक़ानियत। मसूल अगारी वारो वरी पॉइंट नोट कजो, अॼु बि इहो खानदान मौजूद आहे मक्के में, अॼु बि मौजूद आहे। ख़ुदा हली वञो, तहक़ीक़ करियो, उते जेके माण्हू खे चओ सही मुलाक़ात करायो इन खानदान जे फर्द सां। फिलहाल डेग न करियो, 2 पॉइंट रुगो नोट करियो। हूं त वॾियूं ॻाल्हियूं आहिनि जेके बयानु करियां। उनखां पुछो सही अल्लाह किथे आहे? तव्हांजो अक़ीदो छा आहे? तव्हांजो अक़ीदो छा आहे? अल्लाह किथे आहे? जेकॾहिं चवे अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, आल हदीस आहे, जेकॾहिं चवे हर जाइ ते मौजूद आहे, इहो तुंहिंजो माण्हू आहे, असांजो कोन्हे। अदरवाइज़ मुंहिंजो चैलेंज आहे, जेकॾहिं चवे अल्लाह हर जाइ ते मौजूद आहे, तुंहिंजो हम अक़ीदा आहे, मुंहिंजो कोन्हे। पर जेकॾहिं चवे अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, असांजो हम अक़ीदा आहे, तुंहिंजो कोन्हे। ऐं ॿी शइ ॾिसो, नमाज़ कीअं थो पढ़े, रफ़ुल यदैन करे थो या न? नथो करे तुंहिंजो आहे, करे थो असांजो आहे। नथो करे तुंहिंजो आहे, करे थो असांजो आहे। वञी नोट करियो, ख़ुदा रा तहक़ीक़ करियो। जॾहिं वेंदो मके न, ख़बर तव्हांखे पइजी वेंदी अल्हम्दुलिल्लाह
अज वो उस्मान बिन तलहा जो खानदान मौजूद है, वो माण्हू मौजूद है जे वटि चाबी मौजूद है, अन जो अकीदो आहे अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, नमाज पढ़े तो उहा जेका अहलुल हदीस वारी नमाज। यो चौथों दलील। पंजों दलील, अल्लाह जे नबी फरमायो यहूद ऐं नसारा 72 फिरकनि में विराइजी विया, मुंहिंजी उम्मत 73 फिरकनि में विराइजी वेंदी, कुल्लुहुम फिन्नार इल्ला मिल्लतन वाहिदा। तिरमिज़ी जी रवायत। शेख अलबानी हसन चयो आहे। छा चयो अल्लाह जे नबी त यहूद ऐं नसारा 72 फिरकनि में विराइजी विया, मुंहिंजी उम्मत 73 फिरकनि में विराइजी वेंदी, हड़ जा हड़ जहन्नम में वेंदा सिवाय हिकिड़े फिरके। इते हिकिड़ो नुक़्तो बयान कंदो वञा। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि साईं अहल हदीस वारो तव्हां फिरके वारे त करियो था, तव्हां फिरको आयो, उनजो जवाब नोट करे छॾियो। जवाब ॿुधो, अरबी ज़बान में फिरकतुन लुग़वी लिहाज़ खां बि माना आहे टोलो या जमात, गिरोह। वो सही भी थी सके तो, गलत भी थी सके तो, सही भी थी सके तो, गलत भी थी सके तो। ठीक है, फिरके जी माना छा है? टोलो, गिरोह, जमात। हाणे ॾिसो, नोट करियो, अल्लाह जे नबी जंहिंजे लाइ चयो ही जन्नत में वेंदो, तंहिंजे लाइ फिरके जो लफ़्ज़ इस्तेमाल कंदो। ॻाल्हि सम्झ में आई? मुंहिंजी उम्मत 73 फिरकनि में विराइजी वेंदी, उन मां हिकिड़ो जन्नत में वेंदो। वञण वारे खे बि नबी फिरको चयो। लुग़वी लिहाज़ खां फिरके जी माना आहे जमात या टोलो। इस्तिलाही लिहाज़ खां अहल हदीस फिरको न आहे। इस्तिलाही माना की थींदी? इस्तिलाही माना त जेको बुनियाद खां टुटी वञे उहो फिरको आहे। अहल हदीस बुनियाद खां कोन टुटा आहिनि। क़ुरान असांजो बुनियाद आहे, हदीस असांजो बुनियाद आहे। असांजी वाबस्तगी क़ुरान और हदीस सां आहे। उन माना में अहल हदीस फिरको न आहे, छो त असल ते क़ाइम आहे, बुनियाद ते क़ाइम आहे। उहे माना फिरका आहिनि जेके बुनियाद खां टुटी चुका आहिनि। हाणे अल्लाह जे नबी फरमायो हिकिड़ी जमात, उहा कहिड़ी हूंदी? तशरीब करेगा, तशरीब करेगा मा अना अलैहिल यौम व असहाबी। जंहिं शइ ते अॼु आऊं आहियां ऐं मुंहिंजा सहाबा आहिनि, जेका जमात इन तरीक़े ते हूंदी उहा जन्नती आहे। जंहिं ते आऊं आहियां मुंहिंजा सहाबा आहिनि। हाणे तव्हां खां पुछां थो, सहाबा जो दौर ख़तम थियो 110 हिजरी ताईं। 110 हिजरी ताईं क़ुरान हदीस खां सवाइ को ॿियो किताब हो जंहिं ते अमल कयो वञे? आहे को ॿियो किताब? बल्कि हिकिड़ो नुक़्तो अॼु ॿियो ॿुधाईंदो हलां। मोहम्मद बिन कासिम रहमहुल्लाह 93 हिजरी में सिंध में दाख़िल थियो। 93 हिजरी। ऐं पुछां थो, ख़ुदा रा मूंखे को जवाब ॾे, जॾहिं सिंध में दाख़िल थियो तॾहिं कहिड़े मज़हब ते मुसलमान अमल कंदा हुआ? को हनफी हो, को शाफी हो, को मालिकी हो, को हंबली हो, को जाफरी हो? कहिड़े मज़हब ते? सिर्फ ऐं सिर्फ क़ुरान हदीस ते अमल कंदा हुआ। छो त इमाम अबू हनीफा जी उमिरि तॾहिं 13 साल हुई, अञा बालिग़ बि कोन थियो जो मज़हब ठहे। ॿिया इमाम अञा पोइते जा आहिनि। मालिक बि पोइते जो आहे, अहमद बिन हंबल बि पोइते जो आहे, शाफ़ी बि पोइते जो आहे। माना उहो अञा पूरो जवान कोन थियो आहे। 93 हिजरी में जॾहिं मुसलमान दाख़िल थिया सिंध में, यादि रखो उहो दीन हो क़ुरान ऐं हदीस वारो। का फिक़ह कोन हुई, को तकलीदी मज़हब कोन हो। ख़ालिस क़ुरान हदीस वारो दीन खणी मुसलमान दाख़िल थिया। हाणे फ़ैसिलो करियो त अल्लाह जो नबी चवे थो जंहिं ते आऊं आहियां ऐं मुंहिंजा सहाबा आहिनि। हाणे सहाबा कहिड़ी शइ ते हुआ? सहाबा कहिड़ी शइ ते हुआ? क़ुरान हदीस खां सवाइ सहाबा के ॿी शइ ते अमल करण वारा हुआ। ऐं दलील पेश करियां थो, केतिरा ई दलील आहिनि। अल्लाहु अकबर। हिकिड़े ॾींहुं पाण सगोरा अचनि, अबू बकर सिद्दीक़ गॾु अचनि था। सैयदना उमर बिन ख़त्ताब ते नज़र पवे थी त तौरात जा कुझु पना आहिनि, वर्क आहिनि, उनखे हथ लॻा हुआ, से पढ़ी रहियो। तौरात कहिड़ो किताब आहे? जेको सैयदना मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो।
उन्हनि खे पढ़ी रहियो आहे, कंध हेठि आहे, पाण सुगुरनि जी जीअं नज़र पई पाण कावड़ में ॻाढ़ा थी विया। त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु तौरात छो पियो पढ़े? हाणे क़ुरान खां पोइ ॿियनि किताबनि खे पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सैयदना अबू बकर सिद्दीक़ ॾिसी वरितो अल्लाह जे प्यारे पैगंबर जे चेहरे खे। उमर बिन ख़त्ताब जो चेहरो अञा हेठि आहे, तॾहिं अबू बकर सिद्दीक़ तव्हां करे चयो, ऐं उमर तो ते रोअण वारियूं रोअनि, अल्लाह जे प्यारे पैगंबर जे चेहरे मुबारक ॾांहुं त निहार, खणी जो मथे निहारे त अल्लाह जो नबी जो चेहरो ॻाढ़ो लॻो पियो आहे कावड़ में। सैयदना उमर बिन ख़त्ताब समझी वियो, फौरन तव्हां करे चयो, रज़ीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीनन व बि मुहम्मदिन नबिया। अल्लाह जा नबी अवां जे ज़हन में को बि शक पैदा न थिए, ऐं अल्लाह जे रब हुजण खां, तव्हां जे नबी हुजण खां, इस्लाम जे दीन हुजण खां राज़ी थी चुको आहियां, को बि शक पैदा न थी। पाण सगुरनि छा फरमायो? छा फरमायो? ऐं उमर यादि रख, लो बदा लकुम मूसा फत्तबअतुमूहु व तरकतुमूनी लज़ललतुम अन सवाइस सबील। ऐं उमर ही त तौरात जा पना आहिनि, पर जेकॾहिं साहिब तौरात मूसा अलैहिस्सलाम अॼु अची वञे ऐं तव्हां मूंखे छॾे मूसा जी पैरवी करियो, तव्हीं गुमराह थी वेंदा। ख़ुदा रान इन पॉइंट ते गौर करियो, गौर करियो इन पॉइंट ते। मूंखे छॾे मूसा जी पैरवी करियो, गुमराह थी वेंदा। छा उहो माण्हू हिदायत वारो थींदो जेको अल्लाह जे नबी खे छॾे के उम्मती जी ॻाल्हि वठे? उहो हिदायत वारो थींदो? छा सभु उम्मती गॾिजी मूसा अलैहिस्सलाम जो मुक़ाबिलो करे सघनि था? अल्लाह जे नबी फरमायो तव्हीं गुमराह थी वेंदा। ऐं अॼु असीं छा था करियूं? छा था करियूं? अल्लाह जे रसूल हदीसूं अचनि थियूं, माफ़ कजो केतिरा असांजा दोस्त आहिनि अमल करण लाइ तयारु कोन्हे। साईं मुंहिंजे मौलवी चयो आहे त न बाबा, इहा शइ पाण जे मसलक मुताबिक़ कोन्हे। असांजो तमामु प्यारो दोस्त आहे मौलाना मोहम्मद आज़म लांडर साहब, हाणे आयो हो, क़रीबन साल थींदो, कोठ आहे मोटण चांडियो, हुन में तकरीर कराई। आज़म लांडर साहब शुरू में तबलीग जमात सां तालुक़ हुअसि, अहल हदीस बाद में थियो। चवे थो आऊं तबलीग जमात सां गॾु दौरे ते हुजां, ओचितो हिकिड़े अहल हदीस सां मुंहिंजो टकराव थी वियो। अहल हदीस बि हो ॾाढी घुरियल, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो वञा, अल्लाह हिननि माण्हुनि खे गैर मामूली समझ ॾींदो आहे, जेके प्यारे पैगंबर जे हदीसनि ते ईमान आणींदा आहिनि, अगरचे वीचारा बेअमल बि हूंदा आहिनि, पर ईमान सचो हूंदो आहे। एतराफ़ कंदा आहिनि, अदा मुंहिंजी कमज़ोरी आहे, मुंहिंजी ख़ता आहे, हदीस सही आहे, हदीस बिल्कुलु सही आहे, मुंहिंजी कमी आहे जो अमल करे कोन थो सघां। उहो हैदराबाद में मूंखे यादि आहे जॾहिं LMC में पढ़ंदो हुअसि, इहो वाक़ियो ॿुधाईंदो वञा। हिकिड़ो अहल हदीस सां मुंहिंजी मुलाक़ात थी, उहो बि तरफ़ ॾाढी कूड़ो, ॾाढी कूड़ियल हो। मूंखे जी डॉक्टर साहब हिकिड़े देवबंदी आलिम सां मुंहिंजो टकराव थी वियो। जवाब में देवबंदी आलिम जॾहिं लाजवाब थियो, तॾहिं मूंखे चयाई, आपके चेहरे पर दाढ़ी नहीं, तुझे चेहरे ते मुंह ते दाढ़ी कोने। कबूल करने में रुकावट मेरी दाढ़ी है, तो मैं दाढ़ी वाला अहले हदीस भी ले आता हूं, वही बात करेगा, कबूल कर लोगे? तर्जुमो करे ॿुधायां, तर्जुमो ही आहे त हुन चयो, अल्लाह जा पाना बहाना छॾ, हक़ क़बूल कोन थो करी, इन जे लाइ बहानो बनाई थो त मूंखे दाढ़ी कोन्हे। भला इहा साॻी ॻाल्हि अहल हदीस जो आलिम करे, दाढ़ी वारो करे, कबूल कंदे कोन कंदे न, त वो बहाना न बनाए, वो बहाना न बनाए। अहल हदीस दाढ़ी वारो आलिम बि इहा ॻाल्हि कंदो जेका मूं कई आहे, पर तूं कबूल कोन कंदे, इहे बहाना छॾ। सो मौलाना आज़म लांडर साहब चवे थो, मूंसां अटकी पियो, मूंखे चई, रफ़ुल यदैन छो नथो कई? मुंहिंजे यार असांखे जेको हले पियो असांजो अमीर, उन कॾहिं अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई कोन्हे, बिना रफ़ुल यदैन नमाज़ पढ़बी आहे। की बाबा अल्लाह जे रसूल जी सुन्नत, भले तूं इन पंहिंजे अमीर खां पुछी ॾिस, जेको तव्हांजी अॻवानी करे पियो, इन खां पुछी ॾिस। जी पुछा कयुमि हिकिड़े ॾींहुं कचहरी कंदे, मुंहिंजे मौलवी साहब भला ॻाल्हि ॿुधो, रफ़ुल यदैन जे बारे में छा था चओ, सुन्नत आहे? की बाबा बिल्कुलु सुन्नत आहे, बिल्कुलु सुन्नत आहे। जी वरी अची
मूंसां उन मुलाक़ात कई ते मौलवी साहब कहिड़ो जवाब ॾिनो जिसी चवे थो त रफ़ल यदैन सुन्नत आहे चयो मौलवी मुनाफ़िक आहे मौलवी मुनाफ़िक आहे क्यों कावड़ी पियुसि मुझे कहिड़ी ॻाल्हि थो करी असांजे मौलवी जे बारे में अमीर जे बारे में जी बाबा जज़बाती न थी जेका ॻाल्हि कई अथमि ग़लति कोन्हे हाणे रुगो थोरो आज़माए रफ़ल यदैन करणु शुरू करे छॾ पोइ ॾिस मौलवी साहब जो रवैयो तोखे अॻु में चई चुको आहे सुन्नत आहे हाणे रफ़ल यदैन सां निमाज़ पढ़ जी मूं फजर जी निमाज़ पढ़ी रफ़ल यदैन सां रफ़ल यदैन कंदे मूं वारे मौलवी मूंखे ॾिसी त वरितो पर फ़िलहाल माठि थी वियो पोइ जॾहिं ज़ोहर निमाज़ जो टाइम आयो मूंखे हिकिड़े पासे वठी वियो चई मोहम्मद आज़म ही आउं तब्दीली ॾिसां पियो तुंहिंजी नमाज़ में ॾिसी कहिड़ी तब्दीली रफ़ल यदैन पियो करी चई तव्हां पाण चयो सुन्नत आहे जी बाबा सुन्नत हुनर जे लाइ पाण लाइ थोरी आहे अहल हदीस वारनि जे लाइ सुन्नत आहे पाण लाइ कोन्हे तॾहिं मूंखे हुनजी ॻाल्हि यादि अची वई मुनाफ़िक़ ॾिसो केॾी पियो करे चवे पियो पहिरीं चए थो सुन्नत आहे हाणे चवे थो हुनर जे लाइ पाण लाइ कोन्हे ज़ुल्म जी हद ॾिसो अल्लाह जे नबी जी हदीस खे रद्द करण जे लाइ हेॾा बहाना बल्कि ॿुधाईंदो हलां भले कावल बि आहिनि मूं ते भले कावल जे हक़ बयान करणो आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन धरती ते हिकु नमाज़ बिना रफ़ल यदैन जे नाए पढ़ी मुझे जो करे कंहिंमें जुरत आहे मूंसां मुबाहलो करे जैसे रफ़ल यदैन ते कॾहिं मुबाहला थिया आहिनि मुंहिंजो छो न कंहिं बि शरई मसइले ते मुबाहलो थी सघे थो जॾहिं पाण में परचन न इख़्तिलाफ़ न थिए मुंहिंजो दलील पेश करियां थो इमाम इकरमा ताबई आहे उन जोड़ जे अंदरि राफ़िज़ी पैदा थी आहे उन्हनि चयो त अल्लाह जे नबी जूं घर वारियूं अहले बैत में शामिल कोन्हे अहले बैत में अल्लाह जे नबी जूं घर वारियूं शामिल कोन्हे अॼु बि चवनि था इमाम इकरमा चयो मन शाह बाहल तहू जेको चाहे ऐं उन सां मुबाहलो करण लाइ तयार आहियां त पैगंबर जूं घर वारियूं अहले बैत में आहिनि इमाम औज़ाई किताब जो हवालो ज़ातुल माद इमाम इब्न क़य्यम जो इमाम इब्न क़य्यम लिखे थो इमाम औज़ाई रफ़ल यदैन ते मुबाहलो कयो मौलाना सनाउल्लाह अमृतसरी गुलाम अहमद कादियानी बदबख्त सां मुबाहलो कयो ऐं ख़बर नतीजो छा निकितो मुबाहले जी माना छा आहे जॾहिं ॿ ॼणा या ॿ धुरियूं इख़्तिलाफ़ थी पवे दुआ जे लाइ हथ खणनि या अल्लाह जेको कूड़ो आहे ग़लति आहे बातिल आहे उनखे तबाह बर्बाद कईसि तबाह बर्बाद कईसि पोइ ख़बर छा थींदो जॾहिं मुआमिलो अल्लाह जे हवाले थियो बातिल तबाह थी वेंदो मरंदो ज़लील थींदो हवाला मौजूद आहिनि हिकिड़ो हवालो फतुल बारी जो हाफ़िज़ इब्न हजर रहमतुल्लाह अलैहि लिखे थो हिकिड़े ज़िंदीक़ सां मुंहिंजो मुबाहलो थियो ऐं पोइ नतीजो छा निकितो महीने जे अंदरि ज़िंदीक़ मरी महीने जे अंदरि जेको कूड़ो हूंदो घणो करे अॻु में मरी वेंदो या मरंदो ज़रूर जेको सचो आहे बाद में ॿुधाईंदो मौलाना सनाउल्लाह अमृतसरी जो मुबाहलो थियो गुलाम अहमद कादियानी सां 1907 में 1907 छा ते मुबाहलो थियो मौलाना सनाउल्लाह अमृतसरी रहमतुल्लाह अलैहि चयो जेकॾहिं आऊं कूड़ो हुजां त पहिरीं मरी वञा तुंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं तूं कूड़ो आई पहिरीं मरी वेंदा मुंहिंजी ज़िंदगी में छॾियूं था अल्लाह ते मुबाहलो करियूं था ऐं पोइ नतीजो छा निकितो ॿुधायां मसूद अगारी वारो हक़ जी ताक़त 1907 में मुबाहलो थियो 1908 में गुलाम अहमद कादियानी लेटरिन के अंदर काकूस के अंदर मुंह ऐं मौलाना सनाउल्लाह अमृतसरी 43 में वफ़ात कयाई 1948 में मूंखे एॾो यकीन आहे मुंहिंजे प्यारे पैगंबर हिकु नमाज़ बिना रफ़ल यदैन जे अदा न कई अल्लाह सुन्नत खे छॾियो वेठा आहियूं ऐं रोज़ाने वितर निमाज़ में अल्लाहु अकबर हथ ॿधी दुआ कुनूत पिया पढ़ो इहा रफ़ल यदैन अल्लाह जे नबी ज़िंदगी में हिकु दफ़ो कोन कई
15 साल मूंखे थिया आहिनि। हा हमला कंदा आहिनि, लेकिन अजीब ॻाल्हि आहे जवाब नथा ॾियनि। इहो छो? को तो थी जवाब ॾे। रासा बि हदीस पेश थो करियां, ही सही हदीस आहे। अल्लाह जे नबी वितर में रफ़ुल यदैन कई आहे, कंहिंमें जुरत न आहे, कंहिंमें जुरत न आहे। हाणे ॻाल्हि हक़ एतिरो वादे थी चुको ऐं ॿुधाईंदो हलां कि अल्लाह जी महिरबानी आहे त हदीस नेमत तौर फख्र तौर न गुज़िर 4-5 सालनि जे अंदरि ऐं परे न वञा, रुगो सिंध जे वेझे इलाइक़नि में ॻोठनि जा ॻोठ हदीस, ॻोठनि जा ॻोठ मुक़ाबिलो करे पुलिस वटि विया, प्रोग्राम कोन थियो, पर रब्बुल आलमीन मदद कई। उन ॻोठ जे अंदरि अॼु शानदार मस्जिद आहे, अॼु वॾो तादाद ॻोठ जो अहल हदीस थी चुको। थोड़ा वञी रहिया आहिनि, सेबास्तिया ते अचनि पिया, थोड़ा वञी रहिया आहिनि। हाणे मुश्ताक लुंड ॻोठ, मातली ऐं तॾो गुलाम अली रोड ते लुंड बिरादरी, अञा मस्जिद बि कोन ठही आहे, नारा हणी हदीस ते हलनि। इहा हाणे जी ॻाल्हि आहे। महमूद पवार टियों ॾींहुं प्रोग्राम कयो अथमि, ये बरेलवी हा अहल हदीस थी चुका। ऐं केतिरा तव्हांखे ॻोठ ॿुधायो, धड़ाधड़ माण्हू अलहमदुलिल्लाह जमात अहल हदीस में शामिल थींदा। हाणे असांजे प्यारे दोस्त मौलाना लाशारी साहब, नूर अहमद लाशारी साहब ॿुधायो, तेरा चांडिया वेठा आहिनि हिन ई कुनरीअ वारे पासे, उहो ॻोठ ॾेखारे बरेलवी आहे अहल हदीस थी वञे। ऐं को आलिम अहल हदीस पतो कोन्हे, रुगो तकरीरूं मोबाइल ते ॿुधी, तकरीरूं ॿुधी वही सोचो कहिड़ी तब्दीली अचे पई। इहा हक़ जी ताक़त आहे। अहल हदीस जा वधंदड़ कदम दुनिया जी का ताक़त रोके नथी सघे। अल्हम्दुलिल्लाह असांजा ई उलमा जेके वफ़ात पिया कनि, उन जनाज़नि में माण्हू त ॾिसो, हज़ारे न हाणे लखनि ताईं पहुतो आहिनि। अहिड़ो अहल हदीस उलमा जे जनाज़नि में माण्हू, एतिरे क़दर तेज़ी सां जमात वधे पई, माण्हू टुटंदा वञनि। आम माण्हू छा, हुननि जा आलिम अहल हदीस थियनि पिया। अतीक रहमान काश्मीरी अॼु अहल हदीस आलिम देवबंदी में। वही सोचो हबीबुल्लाह शेरवानी अहल हदीस थी वियो, अब्दुल सलाम रुस्तमी अहल हदीस थी वियो, अब्दुल गफ़ार ज़ामरानी अहल हदीस थी वियो। हाणे देवबंदी में मौलाना अब्दुल अज़ीज़ सुमरो, ॿियो हिकिड़ो बुगटी साहब आहे, ॿई मोट आया अहल हदीस थी विया। हीअ देवबंदी न आलिम, छो त हक़ में रब ताक़त रखी आहे। साम्हूं दलील आइनी कोन सिवाइ गार गंद जे, ॿियो शइ हिननि वटि आहे। डॉक्टर साहब हेड़ो होड़ो फलाणी ग़लती करे वेठो। बाबा त ग़लती हिकिड़ी ज़ात आहे जेका नथी थिए, उहो केरु आहे? मुंहिंजो परवरदिगार। ला यज़िल्लु रब्बी वला यंसा। मूसा अलैहिस्सलाम जो फिरौन जे दरबार में, मुंहिंजो रब न उनखां ग़लती थिए न उनखां वेसर थिए। बाक़ी हिकिड़ो माण्हू मूंखे दुनिया में ॾेखारियो, चओ त डॉक्टर साहब हिन करे ग़लती न कई आहे, उनखे ॾिसांसीं आहे केरु? पैगंबरनि खां सवाइ हर कंहिंखां ग़लती थिए, वेसर थी वेंदी आहे। हाणे मशहूर देवबंदी आलिम जेके शेखुल इस्लाम चंदम मुफ्ती तकी उस्मानी साहब हिकिड़ी आयत पढ़ंदे 4 ग़लतियूं कया। पर असांजे नज़दीक इन शइ जी अहमियत कोन्हे, इंसान ग़लती थी सघे, ख़ता जो पुतलो आहे। हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ु इहो कोन्हे, हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ु न आहे। हक़ ग़लतियूं कंदो हो कासिम बिन मोहम्मद अबू बकर सिद्दीक जो पोटो, फुक़हाए सवा जे अंदरि शामिल आहे, लेकिन ग़लती कंदो हो, पर उनजी अज़मत में को फ़र्क़ु न आहे। इंसान त ख़ता जो पुतलो आहे, लेकिन इन सां हक़ बातिल कोन थींदो, न कि बातिल हक़ थींदो। यादि रखो, इहे तव्हांजा धकोसला कोन हलंदो। न इन सां हक़ बातिल थींदो, न बातिल हक़ थींदो। ॾिसो दलील कंहिं वटि आहे, कुरान जा दलील कंहिं वटि आहिनि, हदीस जा दलील कंहिं वटि आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जमात अहल हदीस जो अक़ीदो तो ॾिसो, इहो अक़ीदो कंहिं ॿिए वटि आहे? अहल हदीस जो अक़ीदो आहे अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, उनजो इल्म हर जाइ ते। ही वास्ता वसीला तुफ़ैल मुहाबा, ये शिरक जो रस्तो आहिनि, बिदअतूं आहिनि। लेकिन हिननि जे किताबनि में लिखियल आहे फलाणे जे वास्ते, फलाणे जे मुहाबे, फलाणे जे तुफ़ैल। हालांकि इमाम अबू हनीफा बि चवे थो, अल्लाह खां सुवाल करण महिल को ईअं न चवे त मुंहिंजा रब फलाणे जे तुफ़ैल मुहाबे या बहक तोखां सुवाल करियां थो, इहो मकरूह आहे, हराम आहे। इमाम अबू हनीफा, तव्हां उनजी ॻाल्हि कोन था वञो। अली मुश्किल कुशा के वास्ते सलासिल तय्यबा हुसैन अहमद मदनी जो किताब, वही सोचो
होदा इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह चवे तो दुआ जो यो तरीको मकरूह है, हराम है। हराम इन करे चवां तो जो फिक़्ह हनफी जे अंदर जडे मकरूह जो लफ्ज़ मुतलकन इस्तेमाल थिए उन मां मुराद मकरूह तहरीमी है, तंज़ीही ना है, तहरीमी है। अल्लाह पर अंदाज़ो लगायो ऐं अहल हदीस केड़ो खरो अकीदो डायरेक्ट पंहिंजे रब खां को वास्तो कोन्हे, को वसीलो कोन्हे। रब डायरेक्ट मुद्दा ॿुधण ते क़ादिर आहे। हू ॿुधे थो ऐं उहे तव्हां छा काफ़िर जी दुआ ॿुधे थो, दुश्मन जी दुआ ॿुधे थो, क़बूल करे थो। इकरमा बिन अबी जहल तूफान अची वियो ॿेड़ी जे अंदर, अल्लाह खां डायरेक्ट दुआ घुरी, रब क़बूल कई या कोन कई? अल्लाह क़बूल कई। ऐं असां वटि इहे धागा तावीज़ कोन्हनि, ये धागा तावीज़ में शिरक आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो मन तअल्लक तरीबतन फक़द अशरक, जे धागो तावीज़ ॿधो तावीज़ उन शिरक कयो। बल्कि ॿुधायां तव्हां जे किताबनि में लिखियल आहे दुर मुख्तार में असांजी फ़िक़्ह जो बुनियाद सैयदोना अब्दुल्लाह बिन मसूद रखियो। अकीदो क़बूल कंदे, अकीदो क़बूल कंदे अब्दुल्लाह बिन मसूद जो हवालो पेश करियां। मुसन्नफ़ इब्न अबी शैबा, मुस्नद अहमद, तिरमिज़ी, ॿिया केतिरा किताब। घर में दाख़िल थियो, घर वारी ज़ैनब खे धागो ॿधल आहे। अल्लाह अकबर, छो धागो ॿधो अथई? अख में सूर हो, पढ़ाए ॿधम। अब्दुल्लाह बिन मसूद धागो टोड़े परते उछलाए, पोइ छा चयई? अंतुम आल अब्दुल्लाह ला गनिया वनि शिर्क। अब्दुल्लाह जी ज़ाल, तोखे शिरक जी ज़रूरत न आहे, शिरक खां बेनियाज़ी। इब्ने मसूद धागे खे शिरक चयो, मञदे? यह हदीस सही सनद सां। अब्दुल्लाह बिन मसूद धागे खे शिरक चयो। तुंहिंजी गिची में अदद पाजा तावीज़, डोरनि में, गले में तावीज़ धागा। अल्लाह कराम चवंदो अमेरिका यूरोप वारा जेके काफ़िर आहिनि, डटा मुटा लॻा पिया आहिनि, 75-80 साल सरासरी उन्हनि जी उमिरि आहे, उन्हनि मां कंहिंजी गिची में धागो आहे, तावीज़ आहे? छो उहे छो नथा ॿधनि? उन्हनि खे ज़रूरत छो कोन्हे? भई ज़रूरत हुजे त उन्हनि खे बि हुजे हा न। मानी जी ज़रूरत तोखे बि आहे, मानी जी ज़रूरत अमेरिका वारे खे बि आहे, यूरोपियन खे बि आहे। मानी खां सवाइ उहा बि ज़िंदा कोन रहंदा, पर तावीज़ खां सवाइ ज़िंदा कीअं न? मूंखे ॿुधायो त सही। तोखां मूंखां वधीक डटा मुटा आहिनि। असांजी सरासरी उमिरि 56 साल, हुनजी सरासरी उमिरि 75-78 साल। वही सोचो किथे ये धागा है तावीज़न के? साहबी ॿधो, अल्लाह जे रसूल ॿधो यो धागो है तावीज़। ये मौलवीन पंहिंजा धंधा खोलिया आहिनि, कारोबार खोलिया आहिनि, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाईंदा। पाण खे हार्ट अटैक थियसि, ओॾी महिल चवंदो मूंखे खणी हलो टंडो मोहम्मद खान NICVD जे अंदरि। हाणे धागो कर न पंहिंजो, ख़बर पवंदी, पंहिंजो पाणे धागो कर। हार्ट अटैक थियो त अमरा वञे पियो, कार्डियोलॉजी डिपार्टमेंट में माई जी डिलीवरी थी, वञे पियो C सेक्शन जे लाइ। कोई हिते बि धागा ऐं तावीज़ हलाए न, छो थो डॉक्टर खां इलाज कराई? केॾी मुनाफ़िक़त आहे। माण्हुनि खे चवंदा तव्हीं हिन मां ठीकु थी वेंदा, ऐं पाण वञनि पिया आगा खान, लियाकत नेशनल, साउथ सिटी, उते इलाज कराइनि पिया, दाख़िल आहिनि, ऐं मुरीदनि ऐं पंहिंजनि जेके मञण वारनि खे चवनि था तव्हांखे फ़ाइदो थींदो ई धागनि ऐं तावीज़नि में। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिन खां बेनियाज़ करे छॾियो आहे। अल्लाह जा अहसान, असीं पंहिंजे रब जा मोहताज। तकलीफ़ थिए थी न, दुआऊं पढ़ूं था, अल्लाह जे हथ खणूं था, रोई दुआ घुरूं था, रब्बुल आलमीन दुआ क़बूल करे थो, तकलीफ़ूं दूर करे थो। ऐं पंहिंजो वाक़ियो तव्हांखे सचो ॿुधाईंदो हलां, सचो वाक़ियो आहे। मुंहिंजी एमरजेंसी में ड्यूटी हुजे, तव्हां ख़बर आहे एमरजेंसी माना सख़्त जेके ख़तरनाक क़िस्म जा केस ईंदा आहिनि, एक्सीडेंट जा, फायरिंग जा, झेड़े जा, इंतहाई जेके से माना ख़राब क़िस्म जा केस ईंदा आहिनि। ऐं वियसि ड्यूटी ते, ही क़रीबन अॼु खां 28 साल अॻे जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो नौजवान सां तड़पी थियो, चईसि हिनखे गुर्दे जो सूरु पियो आहे, त मुंहिंजो वञ इंजेक्शन हणो, रमज़ान जो महीनो हुजे। उन चयो न साईं, आउं रोज़े में इंजेक्शन कोन हणाईंदुसि। बाबा रोज़े में लॻी सघे थी, ही ताक़त वारी इंजेक्शन कोन्हे। चयो न साईं, मुंहिंजो ठीकु आहे, हाणे तोखे हिकिड़ो भला दुआ सेखारियंदुसि पढ़ंदे। ठीकु आहे, पने ते लिखी ॾिनमि,
3 दफ़ा बिस्मिल्लाह चओ, आऊज़ु बिइज़्ज़तिल्लाहि व क़ुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व हादिरु। 7 दफ़ा तूं इहा दुआ पढ़। पहिरीं 3 दफ़ा बिस्मिल्लाह चई, जिते सूर आहे उते हथ रखी इहा दुआ पढ़। हुन दुआ पढ़ी ऐं यकीन ॼाणो अल्लाह जे कलाम में ताक़त आहे, प्यारे पैगम्बर फरमान, छो त उहो बि अल्लाह जे तरफ़ां ई आहे, उन में ताक़त आहे। उन नौजवान जो सूर ख़तम थी। हिकिड़े ॾींहुं मूं वटि 5-6 महीननि खां मोली आहे। दरवाज़ो ठुकाई, ॿाहिरि निकिरी आयो। डॉक्टर साहिब मूंखे सुञाणो था? मुंहिंजो नादा साईं, ओ फलाणे ॾींहुं आउं खजी आयो हुयुसि, मूंखे गुर्दे जो सूर हो, रमज़ान जो महीनो हो, मूं सुई हणण कोन ॾिनी, तव्हां हिकिड़ी दुआ मूंखे पने ते लिखी ॾिनी, मूं उहा दुआ पढ़ी, ओॾी महिल सूर ख़तम थियो। साईं मूंखां पनो विञाइजी वियो, मूंखे दुआ लिखी ॾियो। अल्लाह अकबर, इहा ताक़त। कॾहिं कॾहिं मां ते गौर त करियो, आऊज़ु बिइज़्ज़तिल्लाहि व क़ुदरतिही, ऐं अल्लाह जी इज़्ज़त ऐं कुदरत जी पनाह वठां थो। मिन शर्रि मा अजिदु व हादिरु, हर उन शर खां जेको मूंखे हीअं लॻल आहे या जंहिंजो मुस्तक़बिल में ख़ौफ़ आहे, ऐं अल्लाह जी पनाह वठां थो। जॾहिं रब जी पनाह में ईंदा के नुक़सान पहुचाईंदो को नुक़सान। जॾहिं माण्हू रब जी पनाह में अची वञे, इहा तरीक़ो अल्लाह जे हथ में शिफ़ा आहे। उन खां दुआऊं घुरो। हा, इलाज कराइण सुन्नत आहे, दवा वठण सुन्नत आहे, लेकिन ये धागा है तावीज़ सुन्नत न बल्कि शिरक है। ऐं मूं ॾिठो आहे डॉक्टर हुजण जे नाते, अस्पताल में हूंदोसि ओपीडी में, जिन जी गिची में धागो बदल हूंदो न, से निभागा घणो करे रखंदा पिया हुआ। अवा धागो तोड़ जॾहिं मरी पवंदुसि, ओचितो तो तव्हां धागो तोड़े छॾियो, जिस्म मां साह निकिरी वेंदुसि, सोचींदो आहे पक मरी पवंदुसि। एॾा कमज़ोर ईमान, धागे में संदन ईमान, तावीज़ में संदन ईमान, अल्लाह ते सचो ईमान कोन्हे। एॾा कमज़ोर ईमान जा घणो करे नफ़्सियाती मरीज़। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, धागनि ॿधण वारो, तावीज़ ॿधण वारो घणो करे नफ़्सियाती मरीज़ हो। चङो बुरो थींदो ई इन मुलनि जा धकनि जेके हिननि खां पैसा पिया कमाइनि, माल पिया कमाइनि। अल्लाह अकबर, केॾो खरो अहल हदीस जो कीदो आहे। ऐं तरीक़ो कंहिंजो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजी नमाज़ तो ॾिसो, नमाज़ तो ॾिसो। मूंखे यादि आहे 1988 जे अंदरि हिकिड़ो दोस्त हूंदो, अहल हदीस त कोन्हो, मोहम्मद मूसा भुट्टो, जमात इस्लामी जो माण्हू। मूंखे चई, डॉक्टर साहिब अब्दुल हफीज़, ऐं अहल हदीस सां हूं त इख़्तिलाफ़ रखां थो, पर अहल हदीस जी जेका नमाज़ आहे न, ख़ुदा जो कसम पूरी दुनिया जे अंदरि अहिड़ी नमाज़ कंहिंजी कोन्हे, मुखालिफ़ था लफ़्ज़, अहिड़ी नमाज़ कोन मिलंदी। असां अञा 1 रकात पढ़ंदा आहियूं, भरिसां बीठल इहे दोस्त 3-4 रकातूं पढ़ी हलिया, 4 रकातूं चट, हिन हिकिड़ी रकात। अल्लाह अकबर, क़ुरान में अल्लाह छा फरमायो, क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। तहक़ीक़ मोमिन कामयाब थी विया जेके पंहिंजी निमाज़नि में ख़ुशू ऐं ख़ुदू कनि था, सुकून इत्मिनान सां निमाज़ पढ़नि था। छा जमात अहले हदीस जी नमाज़। ऐं अल्लाह जा बाना वरी छा थींदो आहे, रमज़ान जो महीनो ईंदो आहे, ऐं पाण इन ते गवाह आहियां, शाहिद आहियां। असीं 8 रकातूं पढ़ी मस्जिद मां पोइ निकिरंदा आहियूं, हू 20 रकातूं पढ़ी अॻ में होटल ते चांहियूं पींदड़ हूंदा आहियूं। मूंखे ॿुधाए नमाज़नि सां हालत कहिड़ी कई हूंदी, वठ कारा ॻाढ़े खे। इहो ई हाल हूंदो आहे न। उहे चवंदा आहिनि सिर्फ़ 2 अखर सम्झ में ईंदा आहिनि, या लमून ऐं तालम। बाक़ी कारी साहब छा पियो पढ़े का ख़बर ई कोन्हे। हाणे त फेसबुक ते पई हुअनि, माना मौलवी खे मुक़्तदी पुॼंदी ई कोन था। ही वियो रुकू में, हुई रुकू में आहे त मौलवी सजदे में पियो आहे, ही विया सजदे में, मौलवी उथियो वेठो आहे, वरी उथनि था त मौलवी सजदे में, ही विया सजदे में, मौलवी उथियो बीठो आहे। ही नमाज़ आहे? दीन खे तव्हां मज़ाक बनायो आहे छा? नमाज सुकून वारी। अल्लाह अकबर। मूं शेख बदिउद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो मथस लखे रहमत हुजनि, ही उहो माण्हू आहे जे सिंध जे अंदरि यादि रखी छॾियो, सभ खां पहिरीं अहल हदीस जो कमु कयो। अॻे अहल हदीस खिचड़ी हुआ, मिक्सचर हुआ, खरो अहल हदीस बनाइण वारो शेख बदिउद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह आहे, जंहिं पंहिंजी जमात क़ाइमु कई, जमियत अहल हदीस सिंध जे नाले सां, जेका अॼु बि पूरी सिंध जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह आहे। हज़ारे माण्हू तबलीग जे ज़रिए अल्हम्दुलिल्लाह अहल हदीस थींदा अचनि। अल्लाह जी महिरबानी ते ॾिसो, शायदि को ॾींहुं ख़ाली हुजे जो जमियत अहल हदीस सिंध जो प्रोग्राम सिंध में न थींदड़ हुजे। अपर सिंध खां वठी लोअर सिंध ताईं हर जाइ ते जमियत अहल हदीस सिंध जो प्रोग्राम। किथे मौलाना शबीर अहमद जमाली
मोहम्मद आजम लांडर, अब्दुल कयूम जलालाई, मोहम्मद खान तौहीदी, मोहम्मद रहीम नोरियो साहब, पूरी सिंध जे अंदर अल्लाह जे फज़ल करम सां प्रोग्राम थियनि पिया ऐं माण्हू धड़ाधड़ अहल हदीस थींदा वञनि। जे अॻु में मूं मिसाल ॾिना ॻोठनि जा ॻोठ, ई बरकत आहे उन ख़ालिस प्रोग्राम जंहिंमें मिलावट कोन्हे, दुनिया खे राज़ी करणु कोन्हे, तौहीद खोले ॿुधाइबी, सुन्नत खोले ॿुधाइबी। मूंखे न तव्हांजा वोट घुर्जनि, न तव्हांजा नोट घुर्जनि। खरी ॻाल्हि कबी, दुनिया नाराज़ थी वञे, अल्लाह जो कसम परवाह न आहे। रब्बुल आलमीन इज़त वधाईंदो वञे, रब ना उथो, रब इज़त वधाए थो। जिते दुश्मन पैदा थींदा उते मोहब्बतूं करण वारा पैदा थींदा। अॼु बि अल्लाह जे नबी सां दुश्मनी करण वारा मौजूद आहिनि, पर मोहब्बत करण वारा घणा आहिनि। अॼु बि इब्न तैमिया सां नफ़रत करण वारा आहिनि, पर मोहब्बत करण वारा केतिरा आहिनि। अॼु बि इब्न क़य्यम सां नफ़रत करण वारा बि आहिनि, मोहब्बत करण वारा घणा आहिनि। अॼु बि मोहम्मद बिन अब्दुल वहाब सां नफ़रत करण वारा बि आहिनि, मोहब्बत करण वारा बि आहिनि। अॼु बि अहमद मला ख़ैर मोहम्मद निज़ामानी सां नफ़रत करण वारा बि आहिनि, मोहब्बत करण वारा बि आहिनि। जिते अल्लाह बेकार माण्हुनि खे परे कंदो उते ख़ालिस माण्हू तव्हांजा महबूब बणिजी वेंदा, तव्हांजा मुहिब बणिजी वेंदा। त दोस्तो, उहा हक़ वारी जवाब जेका हर दौर जे अंदरि रही आहे, क़यामत ॾींहं ताईं रहंदी। ऐं अल्लाह ताला खां दुआ घुरां थो, अल्लाह ताला तव्हांजे हिन ॻोठ मस्सू लगारी खे तौहीद सुन्नत जो मर्कज़ बनाए। रब्बुल आलमीन जेके बि हिते दोस्त हली आया आहिनि परे परे खां, अल्लाह ताला मुंहिंजो ऐं तव्हांजो अचणु क़बूल फरमाए। अल्लाह हर विख ते असां सभिनी खे नेकी अता फरमाए, असांजा गुनाह माफ़ फरमाए, असांजा दर्जात बुलंद करे। यकीन ॼाणो, जॾहिं घरां निकिरंदा आहियूं, अल्लाह जो कसम खणी चवां थो, दिलि में कॾहिं इहा सोच कोन हूंदी आहे त कंहिंखे आउं राज़ी कयां। चवंदी आहे दिलि भले नाराज़ थी वञे, पर हक़ खोले ॿुधाइबो, भले गारियूं ॾियनि। गारियूं ॾियण सां छा थींदो? अल्लाह असांजा गुनाह माफ़ कंदो। हू पंहिंजे सिर ते गुनाहनि जूं भरियूं खणंदा। क़यामत ते ॾींहुं उन खां इहे हिसाब वठिबो इहो हिसाब क़यामत ते ॾींहुं। जेके गार गंद कनि था, सिर्फ़ इहा नियत हूंदी आहे रब राज़ी थी वञे, माण्हू तौहीद सुन्नत न अची वञनि। ऐं शायदि इहो ई सबबु आहे जो धड़ाधड़ माण्हू अहल हदीस थियनि पिया। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह हिन ॻोठ खे तौहीद सुन्नत जो मर्कज़ बनाए, पंहिंजे घर खे अल्लाह ताला आबाद रखे। ऐं अल्लाह ताला जेके बि दोस्त उलमा आहिनि, जेके असांजा ॿिया आम मुस्लमान परे परे खां हली आया आहिनि, अल्लाह ताला सभिनी जो अचणु क़बूल फरमाए। रब्बुल आलमीन असांजा गुनाह माफ़ फरमाए, असांजूं ख़ताऊं माफ़ फरमाए, असांखे तफ़रक़े खां, इख़्तिलाफ़ खां बचाए, ऐं पंहिंजो पाण जे अंदरि गॾिजी दीन जो कमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं असां सभिनी जो ख़ात्मो ईमान ते फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।